बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां खिदमत में। दोस्तों अॼु यूनिट 4 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे लैंड रिफॉर्म्स। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। यूनिट 4 हिसो चौथों लैंड रिफॉर्म्स ज़मीनी इस्लाहात। 4.1 4.1 ओरल कम्युनिकेशन ज़बानी ॻाल्हि ॿोल। डायलॉग गुफ्तगू। बैंक शूज़ जूता ख़रीद करण। आयशा अंकिल प्लीज़ शो अस द ब्राउन शूज़। आयशा चाचा महिरबानी करे असांखे नासी जूता ॾेखार। बानो दिस इज़ अ नाइस कलर। बानो ही हिकु सुठो रंग आहे। बट आई थिंक द साइज़ इज़ टू बिग फॉर मी। पर मुंहिंजे ख़्याल में इहा साइज़ मूंखां वॾी आहे। आयशा हाउ अबाउट द रेड शूज़। आयशा भला ॻाढ़नि जूतनि जे बारे में छा ख़्यालु आहे। बानो ओ नो द कलर इज़ टू ब्राइट। बानो न बा इहो रंग तमामु तेज़ आहे। आयशा ओके फाइन। आयशा बिल्कुलु ठीकु। वाट अबाउट दीज़। हुननि जे बारे में छा ख़्यालु आहे। बानो आई थिंक दिस ग्रे पेयर इज़ फाइन। बानो मुंहिंजे ख़्याल में त ख़ाकी जोड़ो ठीकु आहे। आयशा अंकिल वी विल बाय दीज़ शूज़। आयशा चाचा असां ही जूता ख़रीद कंदासीं।